पंहिंजी ज़िंदगी खे बर्बाद कीअं कजे, पंहिंजी ज़िंदगी खे ज़लीलो ख्वार कीअं कजे, पंहिंजी ज़िंदगी खे बर्बाद करण जो बेहतरीन फार्मूलो अॼु तव्हां सां शेयर करे रहियो आहियां। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त असां पाण खे बर्बाद कीअं कयूं, असां पाण खे हर मोड़ ते नाकाम कीअं कयूं। वीडियो तमामु इंटरेस्टिंग थियण वारी आहे, वीडियो खे आख़िर ताईं लाज़मी ॾिसजांइ। दोस्त, तूं हमेशा ॾुख ऐं तकलीफ़ में कीअं रही, अॼु जो फार्मूलो तमामु बहितरीन आहे। वीडियो खे गौर सां ॾिसजांइ। कॾहिं बि सुबुह जो सवेर न उथिजांइ, चाहे कुझु बि थिए, तोखे देर ताईं सुम्हणो आहे। ऐं जॾहिं उथी त फौरन सां पंहिंजी मोबाइल खोल, फेसबुक ते तमामु नोटिफिकेशन चेक कर, व्हाट्सएप खे तमामु मैसेजेस चेक कर ऐं पंहिंजी मोबाइल चङी तरह उन्हनि जा नोटिफिकेशन चेक कर। न फ्रेश थी, न एक्सरसाइज कर ऐं न ही कुझु ॿियो कर। कंहिंसां बि सही मूड में ॻाल्हाइणो नाहे, चाहे केर बि हुजे, कंहिंसां बि सही मूड में नाहे ॻाल्हाइणो। तोखे जेतिरो थी सघे पंहिंजे ॾींहं जी शुरूआत बुरे मूड सां शुरू कर। बस नाहे थियणो सक्सेसफुल, नाहे थियणो वॾो माण्हू, नाहे थियणो सुठो माण्हू, छोजो मूंखे त हिकु नाकाम, बुरो ऐं अनसक्सेसफुल इंसान थियणो आहे। छा वाकई में तूं नाकाम थियण चाहीं थो? छा वाकई तूं पाण खे नाकामी ॾे धिकींदो रहीं थो? छा वाकई तोखे सक्सेस न खपे? छा वाकई तूं कंफर्ट ज़ोन जो आदी थी चुको आहीं? छा वाकई तूं पाण खे तकलीफ़ में ॾिसी ख़ुशि थो रहीं? न न न, तोखे ख़ुदा इन लाइ हरगिज़ नाहे ठाहियो त तूं पंहिंजी सारी ज़िंदगी, सारो टाइम ऐं सारी जेके बि तुंहिंजूं कमायल एफर्ट्स आहिनि उहे ईअं तूं बर्बाद कर। पाण खे संभार, तूं तबाही जी तरफ़ वञी रहियो आहीं। तोसां गॾु सिर्फ़ तुंहिंजूं ई न, तुंहिंजे घर वारनि जूं, तुंहिंजे वालिदैन जूं, तुंहिंजी ज़ोजा जूं, तुंहिंजे भाउ जूं, तुंहिंजी भेण जूं, अलाए केतिरियूं उमेदूं तोसां जुड़ियल आहिनि। उन्हनि खे पूरो कर दोस्त। पाण ते तवजो ॾे त जीअं तूं पंहिंजी पूरी ज़िंदगी हिकु बहितरीन ज़िंदगी गुज़ारे सघीं। पाण ते तवजो ॾे त जीअं तूं कामयाब थी सघीं। पंहिंजी ज़िंदगी ते तवजो ॾे त जीअं तूं हिकु सुठी ज़िंदगी गुज़ारे सघीं, जीअं हिकु शानदार ज़िंदगी गुज़ारे सघीं। पाण ते तवजो ॾे दोस्त। मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि यादि ज़रूर रखजांइ, जेतिरे ताईं तूं पंहिंजी इज़त पाण नथो करें, दुनिया कॾहिं बि तुंहिंजी इज़त न कंदी। जेतिरे ताईं तूं पंहिंजो वैल्यू पाण नथो ठाहीं, ॿियो को अची तुंहिंजो वैल्यू न ठाहींदो। अॼु खां ई पाण ते वैल्यू ॾियणु शुरू कर। अॼु खां ई पाण खे हिकु बहितरीन इंसान करे ॾेखार त जीअं दुनिया बि तुंहिंजी इज़त करे। दोस्तो, मां आहियां सैयद अली वकार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सैयद अली वकार ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तो, अहिड़ियूं वीडियोस ॾिसण जे लाइ, असां सां जुड़ण जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। इंशाअल्लाह मुस्तक़बिल में ही चैनल तव्हां जे लाइ बहितरीन साबित थींदो। मुंहिंजूं तमामु नेक तमन्नाऊं ऐं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि।